नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त प्रेमी जोड़े ठरी मीरवा प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त आऊं शाहिदा धी ज़ाहिद हुसैन महराणी फिदा हुसैन वल्द धणी बख्श महराणी ॻोठ बेड़ो खान महराणी लॻ कुंभ जो रवासी सां अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। आऊं फिदा हुसैन महराणी सां प्यार कंदी हुयमि, जंहिं ते मुंहिंजा माइट ॿिए हंधि ज़बरदस्ती शादी पिया कराइनि। तंहिं करे मां पंहिंजे माउ पीउ जो घरां टिनि कपिड़नि में निकिरी नौशरो फिरोज जी अदालत में फिदा हुसैन महराणी सां प्यार जो परणो कयो। अहिड़ी इतला ते मुंहिंजा माइट गौस बख्श, अख्तर अली, अली मोहम्मद, रियाज़ महराणी, शाहिद महराणी, मुंहिंजे मुड़ुस फिदा हुसैन महराणी ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾियनि ऐं मूंखे मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। मूंखे मुंहिंजे मुड़ुस फिदा खे को बि जानी नुक़सान थियो त हुनजा ज़िम्मेवार मुंहिंजा भाउ शाहिद हुसैन महराणी ऐं चाचो मोहम्मद सिद्दीक़ महराणी ज़िम्मेवार हूंदा। असां चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध IG DIG सखर SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील करियूं था त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।